भई कई चवंदा भई सुम्हिया पिया हुआ, हाणे जेको जो पुट कुर्बान करे अचे पंहिंजे हथनि सां शहीद कराए अचे, उनखे बि कॾहिं पीउ कहिड़े खे निंड ईंदी आहे? जंहिंजे दिलि में एॾो दर्द हुजे दुनिया जो, धर्म जो, मज़लूमनि जो, उन पीउ खे या उन रहबर खे बि कॾहिं निंड ईंदी आहे? सो बि पथरनि ते। साहिब त इहो आराम कंदे सोचनि पिया कि ॿ किस्तां सतगुरु मालिक तोखे अर्पण कयो, हाणे बाक़ी ॿ किस्तां हिन धर्म जूं बुनियादां कीअं मां पूरियूं करे ही धर्म बिहारियो। साहिब त इन सोच में आराम पे कयो। पर जिथे सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज जावा आहिनि, या जिथे विया आहिनि, जिथों निकिता आहिनि, उते वापसि न आहिनि आया। पटना साहिब में निकिता तो पटना साहिब वापसि न आया। पटना साहिब को आनंदपुर साहिब आया, वरी आनंदपुर साहिब को निकिता तो आनंदपुर साहिब वापसि न आया। चमकौर आया, पुट कुर्बान करे वरी चमकौर वापसि न आया। माछीवाड़े विया तो माछीवाड़े वापसि न आया। लुधियाना विया, लुधियाना वापसि न आया। दमदमा साहिब विया, गुरु ग्रंथ साहिब उच्चारण कयो, वरी उते वापसि न आया। उतों दिल्ली विया, वरी दिल्ली वापसि न आया। दिल्ली को नांदेड़ आया, उते जीवन ही समाप्त करे छॾियऊं सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज। पर जिथे जीवन समाप्त कयो, उते तो ऐलानिया चयूं कि कोई भी असांजी ते याद न ठाहे, कोई जगह न ठाहे इन स्थान ते जेको ठाहींदो उनजो कुल नास थींदो। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी त पंहिंजे शब्द में पाण सतगुरु फरमान कयो, मैं हूं परम पुरख को दासा, देखण आयो जगत तमाशा। के मुखे कोई भगवान न चवे, मां उनजो दास है, भगवान जो, रब जो। जो हमको परमेश्वर उचर है, ते सब नरक कुंट में पर है। विद्वान ज्ञानवान वेठा हो, कॾहिं कंहिं रहबर खां ॿुधो तो ईअं कोई चवे कि मूंखे भगवान न चओ, ऐं भगवान न आहियां। वाज़े तौर पंहिंजी बाणी में कंहिं चयो हिते त असीं एॾा भगवान बणाए छॾिया आहिनि जो सम्झ में नथी अचे असली कहिड़ो आहे और धरती वारो कहिड़ो आहे। छो जो जे एतिरा भगवान असांखे हिते वेठे मिलनि, पोइ हुन गायब भगवान जे पोयां केरु टाइम ज़ाया कंदो? और हिते वारा भगवान मरनि बि था, हुनजी वर्सियूं बि थियनि पियूं। भगवान करे मरंदा आहिनि छा? गुरु गोबिंद सिंह महाराज वाज़े ना कयो, ऐं भगवान न आहियां, ऐं भगवान न आहियां, और जेको चवंदो उहो नरक में वेंदो। नरक। तंहिंजे करे साध संगत जी, पोइ इनजे करे साहिब भगवान जे लाइ मना करनि था कि असीं भगवान न आहियूं। इनजे करे पंहिंजी बाणी गुरु ग्रंथ साहिब में दर्ज न कयूं, ताकि सतगुरु के संगत के गुरु सां, शब्द सां, रब सां जोड़नो हुयो, पाण सां न जोड़नो। ये रहबर जी निशानी है। हालांकि जेड़ी कुर्बानी कई है साहिबन, जा जेड़ो सतगुरु एहसान किया दुनिया ते, एतिरो एहसान भगवान ही करे सके तो, ॿियो केरु करे सके? पर एक संत बाबा ईश्वर सिंह जो मिसाल ॾियनि था भाई साहब। वो चवण लॻो, गुरु गोबिंद सिंह महाराज असीं भगवान तो ॾिठो न, पर तुंहिंजा गुण ॾिसी करे अंदर में भगवान जी प्रीत जागी आहे। जे तुंहिंजे नाम वठण सां, तोखे भगवान चवण सां असांखे नरक मिले थो, त अहिड़े नरक वञण जे लाइ असीं 100 दफ़ा तैयार आहियूं।